मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंहिंजे मज़लूमनि जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। साथियों, असांखे क़ुरान, तौरेत, इंजील, ज़बूर या दुनिया जा वॾा वॾा आदर्शी, नज़रियाती, रिवोल्यूशनरी पर्सनैलिटीज़ जेकी किताब लिखी विया, उन्हनि सभिनी जो महवर ऐं मर्कज़ इहो आहे त तव्हां इनक़िलाब जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करियो। क़ुरान जे मफ़हूम ऐं माना खे जेकॾहिं केरु पढ़ंदो त पोइ क़ुरान खे ईअं करे वठंदो त क़ुरान मज़हबी पेशवाइयत जे ख़िलाफ़ु आहे, क़ुरान मुलूकियत जे ख़िलाफ़ु आहे, क़ुरान जागीरदारी ऐं सरमाएदारी जे ख़िलाफ़ु आहे, क़ुरान कूड़ जे ख़िलाफ़ु आहे, क़ुरान तौर ऐं माप में जेके ख़यानत करनि था उन्हनि जे ख़िलाफ़ु आहे, क़ुरान सच जो हामी आहे। क़ुरान चवे थो जेको चोरी करे, मर्द हुजे या औरत, उनजो हथु वझो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो। ऐं क़ुरान चवे थो त जेको तव्हांजो क़त्लु करे त तव्हां उनखे क़त्लु करियो। क़ुरान चवे थो त जेकी माण्हू दौलत गॾु करनि था उहे जन्नत में न वेंदा। क़ुरान चवे थो सच ॻाल्हाइण वारा जन्नती आहिनि, चीटर जहन्नमी आहिनि, ठग, कूड़ा, मकार, अयार, फ़िरेबी माण्हू जेके आहिनि उहे जन्नत में न वेंदा। जन्नत में उहे वेंदा जंहिंजो तालुक़ु सच सां हूंदो। जेकॾहिं असां ॾिसूं त क़ुरान पाक जेकॾहिं असां रुॻो सवाब जे ख़ातिर पढ़ंदासीं, क़ुरान जे मफ़हूम जी का ख़बर कोन्हे, क़ुरान जी माना जी का ख़बर कोन्हे, रुॻो सवाब ख़ातिर था पढ़ूं त क़ुरान असांखे पढ़ण सां सवाबु थींदो। हाणे जेकॾहिं असां सवाब लाइ था पढ़ूं त इहो बि असांजे मज़हबी अॻुवाननि असांखे ॿुधायो आहे त तव्हां रुॻो क़ुरान ईअं पढ़ंदो त बि तव्हांखे सवाबु थींदो। बाबा क़ुरान पाक जेको आहे उहो नज़रियो आहे, क़ुरान पाक जेको आहे उहो फ़लसफ़े हयात आहे, क़ुरान पाक जेको आहे उहो काइनात जे सभिनी इल्मनि जी वज़ाहत थो करे। उहो सिज ते थो ॻाल्हाए, उहो चंड ते थो ॻाल्हाए, उहो अतारत ते थो ॻाल्हाए, उहो मुश्तरी ते थो ॻाल्हाए, उहो ज़ोहल ते थो ॻाल्हाए, उहो मौसमुनि ते थो ॻाल्हाए, उहो इल्मु नबातात ते थो ॻाल्हाए, इल्मु जमादात ते ॻाल्हाए थो, इल्मु हैवानात ते थो ॻाल्हाए, इल्मु अख़लाक़ियात ते थो ॻाल्हाए, सभिनी इल्मनि ते थो ॻाल्हाए। ज़ूलॉजी अची वई, बाटनी अची वई, इक़्तिसादियात अची वई, सोशलिज़म अची वियो। सोशलिज़म छा आहे? का माना दौलत गॾु नाहे करणी पाण वटि। बाबा जंहिं माण्हू वटि ॿ मेंहूं आहिनि, हिकिड़ी मेंह पाण वटि रखे, ॿी मेंह उन माण्हू खे ॾिए जंहिं वटि मेंह कोन्हे, जंहिंजा बच्चा जेके आहिनि खीर खां महरूम आहिनि, जंहिंजे बच्चनि खे खीर पीअण लाइ कोन्हे, उन्हनि खे उहा मेंह ॾिए। जेकर हुन वटि 2 वॻा आहिनि या 3 वॻा कपिड़नि जा आहिनि ऐं ॿिए कंहिं वटि कपिड़ा सुठा पाइण लाइ जिस्म ते कोन्हनि सर्दी में, त उहो 2 वॻा अथसि त हिकिड़ो वॻो हुनखे ॾेई छॾे। इहो आहे कम्यूनिज़म। जेकॾहिं कंहिं वटि 2 घर आहिनि त हिकिड़ो घरु ॾेई छॾे, इहो आहे कम्यूनिज़म। इहो माना जॾहिं सॼी दुनिया में सोशलिज़म अची वेंदो त पोइ कन्वर्ट थी वेंदो कम्यूनिज़म में। पर अञा सोशलिज़म ई कोन आयो आहे। सोशलिज़म ताक़तवर पए थियो रूस में त अमेरिका हुनखे टोड़ाए छॾियो। पर यकीन आहे त दुनिया जूं मज़लूम क़ौमूं वरी बि ज़रूरु हिकु ॾींहुं मुनज़्ज़म थींदियूं, मुतहिद थींदियूं ऐं सोशलिस्ट नज़रियो, नेशनलिस्ट नज़रियो, क़ौमी वजूद ऐं आलमी वजूद इक़्तिसादी तौर ते असांजी बक़ा जी बुनियादु आहे। छो त सोशलिज़म, नेशनलिज़म असांजी मंज़िल न आहे। नेशनलिज़म मंज़िल न आहे। नेशनलिज़म मंज़िल जे तरफ़ हिकु विख आहे। जेसिताईं तव्हांजी क़ौम बचंदी ई कोन त सोशलिज़म खे जी कहिड़ी माना रखंदी पोइ उहो नज़रियो। क़ौम तव्हांजी हुजे, बाउंड्रीज़ हुजनि, जाग्राफी हदूं हुजनि, ज़बान हुजे, तव्हांजी सक़ाफ़त तहज़ीब हुजे, वसीलनि जा मालिक तव्हां हुजो, त पोइ तव्हांजी नेशनलिज़म खां सेकेंड स्टेप जेको आहे, सेकेंड फेज़ जेको आहे उहो सोशलिज़म आहे। ऐं सोशलिज़म जेको आहे
उहो इक़्तिसादी बराबरी जो निज़ाम आहे। इक़्तिसादी असुलु ॻाल्हि इक़्तिसादी बराबरी जी आहे। त क़ुर जेको आहे उहो इहो ई थो चवे त जेकी माण्हू वैरुल कुल हुमज़त मज़त अलदी जमा माल व अददहू ऐं सभु अन माल उहो अख़लद जहनम उन्हनि माण्हुनि लाइ जेकी गिला था कनि ऐं उहे माण्हू जेकी दौलत गॾु था करे रखनि ऐं उन खे ॻणनि था। माना क़ुर दौलत गॾु करण जे सख़्तु ख़िलाफ़ु आहे, पर जेको दौलत ॻणे थो उन जे बि ख़िलाफ़ु आहे। वल्लज़ीन यकनज़ून ज़हब वल फिज़्ज़त वला युनफ़िक़ूनहा फ़ी सबीलिल्लाह फ़बश्शिरहुम बिअज़ाबिन अज़ीम। इहो ई क़ुर आहे। पर हाणे माण्हुनि खे ॿुधायो थो वञे त रुॻो क़ुर तव्हां पढ़ंदो तव्हांखे सवाबु थींदो। क़ुर तव्हां माना सां पढ़ो, तफ़सीर सां पढ़ो न त क़ुर चवे छा थो। क़ुर थो चए त जेके माण्हू सोन चांदी गॾु था करे रखनि ऐं नथा तक़सीम कनि अलाह जी राह में, उन्हनि खे तूं ॿुधाए चए थो जहनम जी अदा बाहि उन लाइ तयारु आहे। अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फ़ीह हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनून बिल ग़ैब व युक़ीमून सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। इहो किताबु आहे जंहिंमें कोई शक कोन्हे, हिदायत आहे मुत्तक़ीन जे लाइ। ऐं उहे जेके ग़ैब ते ईमान था आणनि अनॾिठे ते निमाज़ था क़ाइमु कनि ऐं जेको मां उन्हनि खे ॾिनो आहे उहो ख़र्चु था कनि। सॼो क़ुर ख़र्चु करण सां भरियो पियो आहे। ख़र्चु करियो माना दौलत जे गॾु करण जो तसवुरु इस्लाम में कोन्हे। तव्हां वटि इंफ्रास्ट्रक्चर हुजे, हींअर जेकी बि ग़ैर मुस्लिम ममालिक आहिनि, वञो तव्हां न्यूज़ीलैंड में वेलफेयर स्टेट आहे, ऑस्ट्रेलिया में वञो, फिनलैंड में वञो, वेलफेयर स्टेट्स। पढ़ी नौजवान तयारु थींदो, नौकिरी स्टेट फराहम कंदी, बीमार थींदो इलाज स्टेट कराईंदी, पढ़ाई जो ख़र्चु स्टेट ॾींदी, सिक्योरिटी स्टेट ॾींदी। पर हिते असां क़ुर पाक ते अमल न कयूं, तंहिंजे करे मुलूकियत पिया आहे, मज़हबी पेशवाइयत पिया आहे, सरमाएदारी जागीरदारी जो निज़ाम बि आहे। सरमाएदारी जे ख़िलाफ़ु आहे इस्लाम क़ुर, जागीरदारी जे ख़िलाफ़ु आहे क़ुर, मज़हबी पेशवाइयत जे ख़िलाफ़ु आहे क़ुर चए थो त मज़लूमनि जी हुकूमत ईंदी। वनुरीदु अन नमुन्न अलल्लज़ीना तुज़िफ़ू फ़िल अर्ज़ वनजअलहुम अइमतन वनजअलहुमुल वारिसीन। असां इरादो था करियूं त हिन धरती ते ज़ईफ़ माण्हुनि ते एहसान करियूं, उन्हनि मंझां इमाम पैदा कयूं, उन्हनि खे धरती जो वारिस करियूं। माना मज़लूमनि सां आहे क़ुर। अलाह मज़लूमनि सां आहे जंहिंजे हक़नि ते दाड़ो थो लॻे। लुटींदड़नि जे लाइ चए थो क़ुर त यअमरून बिल मारूफ़ व यनहौन अनिल मुनकर। विड़ो चङाई चओ, बुराई खां रोकियो, बुराई खां रोकियो। जॾहिं तव्हां वक़्त जे हाकिम खे, लुटेरे खे, फोरू खे चवंदो त तूं ज़ुल्म थो करी त उहो तुंहिंजे ख़िलाफ़ु थींदो, तोखे माराए बि सघे थो, नुक़सान बि ॾेई सघे थो। पर तोखे बग़ावत करणी आहे, तोखे वेहणो आहे। तुंहिंजो क़ुर चए थो तोखे वेहणो आहे, तुंहिंजो नज़रियो तोखे चए थो वेहणो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चए थो वेहणो आहे। पाण नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम केतिरियूं जंगियूं लड़ियो, संदसि जा असहाब केतिरियूं जंगियूं लड़िया साईं सां गॾिजी। जंगियूं छाजे लाइ हुयूं? उन वक़्त जे सरदारी निज़ाम खे ख़तमु करण लाइ। अबू जहल कहिड़ो सरदार हो, अबू लहब कहिड़ो सरदार हो। सरदारनि सां विड़ियो साईं, जागीरदारनि सां विड़ियो साईं, ग़रीबनि जे करे जिन खे मनाऊं कोन हो, झूपड़ी उन्हनि जे लाइ विड़ियो, बिलाल हबशी जे लाइ विड़ियो, उन्हनि माण्हुनि लाइ विड़ियो जिन वटि वसीला कोन हुया, उन क़ौम जे लाइ विड़ियो जेका क़ौम बर्बादु थियल हुई, जेका पंहिंजे जीअरे दीन खे दफ़न कंदी हुई, उन क़ौम जे लाइ साईं विड़ियो। हाणे तव्हां चओ था त क़ुर रुॻो सवाब लाइ पढ़ो। हाणे असुलु ॻाल्हि इहा आहे त क़ुर खे सवाब जे पढ़ण जी तलक़ीन उन जे करे था कयो त तव्हांखे ख़ौफ़ आहे त जेकॾहिं क़ुर माण्हुनि सम्झी वरितो, क़ुर जी
माना ऐं क़ुर जी इंटरप्रिटेशन तफ़सीर वज़ाहत जेकर माण्हू खे ख़बर पइजी वई त पोइ मज़हबी पेशवाईअ जे ख़िलाफ़ु थींदा, जागीरदारी जे ख़िलाफ़ु, सरमाएदारी जे ख़िलाफ़ु। हितां जे फ़िरौनी सिफ़त, फ़िरौन उहो त कोन्हे रुॻो मिस्र में जेको हुयो, हर उहो माण्हू फ़िरौन आहे, हर उहो माण्हू लुटेरो आहे जेको हिते तव्हांजे धरती जे वसीलनि खे हड़प थो करे, जेको तव्हांखे ग़ुलाम थो रखे, महकूम थो रखे, मजबूर थो रखे, जेको तव्हां सां ज़्यादती थो करे ऐं तव्हां उन ज़्यादती ते ख़ामोश आहियो। अल ज़ालिम वल मज़लूम किलाहुमा फ़िन्नार, अल क़ातिल वल मक़तूल किलाहुमा फ़िन्नार। फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ालिम बि जहन्नम में ईंदो, मज़लूम बि जहन्नम में ईंदो, क़ातिल बि जहन्नम में ईंदो, मक़तूल बि जहन्नम में ईंदो। त साईं खां साहिबनि पुछो, साईं क़ातिल त वेंदो, मक़तूल छो ईंदो? चई उनजे करे जो हुन मुज़ाहिमत न कई। मज़लूम उनजे करे जहन्नम ईंदो, चयो ज़ालिम सां टकर न खाधई, उनजे करे हुनखे जहन्नम में मोकिलींदासीं। ऐं जॾहिं उहो ताक़तवर थी वियो, सरदारी निज़ाम ताक़तवर थी वियो, जागीरदारी निज़ाम ताक़तवर थी वियो, ब्यूरोक्रेट ताक़त थी वियो, करप्ट ऑफिसर ताक़तवर थी वियो, लुटेरो ताक़तवर थी वियो, मज़हबी पेशवा ताक़त थी वियो, ताक़तवर थी वियो, मज़हब खे हुन ब्लैकमेल कयो, मज़हब जे बुनियादनि ते उहो अरबपती थी वियो। ग़रीबनि खे चई था चओ त ताईद करे ॾियांव, तव्हां जूं बीमारियूं ख़तमु थी वेंदियूं, बुकिन जो ऑपरेशन थी वेंदो, प्रेग्नेंट माई खे सीज़र जे बग़ैर हुनजो ॿारु ॼमंदो, जंहिंखे ज़ाल नथी मिले ताईद थो करे ॾियां त हुनखे ज़ाल मिलंदी, जंहिंजी रोज़ी तंग आहे, अचो त ताईद लिखी ॾियांव त हिनजी रोज़ी वसी थिए, उन ताईदनि ते रोज़ी वसी कोन थी। हामिला औरत खे जेके प्लेटूं हुन लिखी ॾिनियूं उहे पीआरियूं थी, पर ॿारु हुनखे प्रॉपर अंदाज़ में कोन हुनजो जनमु थियो, उनजो वरी बि सीज़र थियो या मरी वई। बुकिन जो ऑपरेशन असांजे पीर असांजो कोन कयो। साइंस छा थी चवे? साइंस हिकिड़ो इल्मु आहे, साइंस हिकिड़ो सचु आहे। हींअर सिज जो वजूदु सचु आहे, हींअर ॾींहं जो वजूदु सचु आहे, हींअर 6 तारीख़ नवंबर 2024 जो ॾींहुं आहे, इहो सचु आहे। हींअर अब्दुल हकीम चांडियो यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिबु आहे, इहो सचु आहे। अॼु ट्रंप अमेरिका जी इलेक्शन खटी आयो आहे, इहो सचु आहे। अॼु कमला हैरिस अमेरिका जी सदारती इलेक्शन हाराई आहे, इहो सचु आहे। हींअर 26 आइनी तरमीम पाकिस्तान जे डिक्टेटरनि, लुटेरनि, गासिबनि पंहिंजे इक़्तिदार खे तूर ॾियण जे लाइ, पंहिंजे मक़सदनि खे माइण जे लाइ मार्ज़ वजूद में आंदी, पार्लियामेंट खां पास कराई, सदर बि उन ते सही करे छॾी, इहो सचु आहे। भली उहो हुजे क़ौमुनि जे ख़िलाफ़ु, उहो जमहूरियत जे ख़िलाफ़ु, आइन जे रूह जे ख़िलाफ़ु, आइनी कॉन्टेक्स्ट जेको हुजे उन जे ख़िलाफ़ु, पर आहे त सचु त 26 आइनी तरमीम अची चुकी आहे। तहिड़ी तरह ते असांजो हितां जो वजूद बि सचु आहे। जेको सच सां बीठो आहे उहो इज़त जे लाइक़ु आहे, जेको सच खे छॾे कूड़नि सां गॾियो उहो क़ाबिल नफ़रत आहे, क़ाबिल हकारत आहे, क़ाबिल नफ़रत सां गॾोगॾु उहो माण्हू इज़त जे लाइक़ु ई न आहे। असांखे अहिड़े निज़ाम खे ठाहिणो पवंदो जिते क़ुरानी निज़ाम हुजे। तौरेत खे पढ़ो, जबर सां विढ़े थो, इंजील खे पढ़ो, जबर सां विढ़े थो, ज़बूर खे पढ़ो, जबर सां विढ़े थो, क़ुरान खे पढ़ो, जबर सां विढ़े थो। महकूम खे ताक़त हुजे, महकूम खे चए थो त उथ, निंड न कर, सुता उथी जाग, निंड न कजे एतिरी, सुल्तानी सुहाग निंडूं न कंदे, निंडूं कंदे न मिले। जॾहिं सुल्तानी सुहाग चाहीं थो, वक़्त जी तारीख़ में पंहिंजो किरदारु अदा करणु चाहीं थो, तारीख़ में पंहिंजो पाण खे रक़म कराइणु चाहीं थो, तारीख़ तोखे यादि करे
तारीख़ तो ते किताब लिखे, तारीख़ में तुंहिंजो वजूद हुजे, तारीख़ तोखे बहादुरी जे उन सिफ़ुनि में शामिल करे, तारीख़ तोखे हिकु इनकलाबी इंसान वांगुरु यादि करे, त पोइ तूं निकिर, तूं उथ, कमर बस्तर थी करे निकिर, हितां जे सभिनी ताक़तवर क़ुवतुनि खे ललकार ऐं क़ुर जो फ़िक्र उन्हनि खे ॿुधाए त क़ुर नज़रियो आहे। क़ुर फ़क़ति इन लाइ कोन्हे त क़ुर पढ़ंदासीं त सवाबु मिलंदो, क़ुर पढ़ंदासीं सवाबु मिलंदो, क़ुर पढ़ण सां सवाबु भली मिले, पर क़ुर त नज़रियो आहे। क़ुर जे नज़रिए ते अमल करण सां असांजी ज़िंदगी ठही सघे थी। क़ुर चवे थो त लुटेरनि सां, चोरनि सां, मुआशिरे जे बदनाम माण्हुनि सां तालुकात टोड़ियो त पोइ असांखे टोड़ना पवंदा, हक़ु चवणो पवंदो, सचु चवणो पवंदो, कूड़ खां परे थियणो पवंदो। मोहतरम साथियो, उमेद त मुंहिंजूं इहे शयूं तव्हांखे क़बूल हूंदियूं। मुंहिंजो चैनल तव्हांखे क़बूल पसंदि अचे, सब्सक्राइब कजो, शेयर कजो, ॿियनि दोस्तनि खे चइजो ॿुधनि। महिरबानी।